सिंध पुलिस जी कराची में रज़ाकाबाद वारे तरबियती मरकज़ में जिन भूत मौजूद होने वाली ॻाल्हियूं सोशल मीडिया ते बहसन जो मौज़ू बणियल आहिनि। इन हवाले से एक शकी वीडियो ॾाढी वायरल थी रही है, जंहिंमें मुबैना तौर जिन या भूत नज़र अची रहा आहिनि। वायरल थियल वीडियो में अजीब ग़रीब मखलूक जूं कुछ शबीहूं चुरपुर कंदे नज़र अची रहियूं आहिनि। चयो पियो वञे त इहे मंज़र रज़ाकाबाद पुलिस ट्रेनिंग सेंटर जे कंट्रोल रूम खां ॿाहिरि जा आहिनि। वीडियो में नज़र ईंदड़ धुंधला अक्स कंहिं जिन जा आहिनि या भूत जा, इहा ॻाल्हि त अञा चिटी न थी सघी आहे ऐं न वरी तरबियती सेंटर जी इंतज़ामिया जो को मौक़िफ़ साम्हूं अची सघियो आहे। गुज़िरियल साल कराचीअ में केडीए जी बिल्डिंग अंदर रिकॉर्ड कयल अहिड़े ई क़िस्म जी हिकु वीडियो ॾाढी वायरल थी हुई। इन वीडियो में त सरकारी फाइल टेबल तां किरंदे ऐं कुर्सियूं पंहिंजी जायुनि तां खिसकंदे भी नज़र आयूं हुयूं। हिकु सरकारी मुलाज़िम त जिन सां कचहरी भी करे रहियो हो। नीचे थोड़ा पीछे तो भाई नहीं करो मस्ती, क्यों कर रहे हो मस्तियाँ? आराम से रहो, रुक जाओ, चलो जाओ उधर। कोई गड़बड़ नहीं चाहिए और मेहमान आने वाले हैं, बहुत तरीके से उनका इस्तेमाल करो और मैं जो हूँ आ जाऊँगा। वो बादशाह साहब आ गए, फोटो पीछे थोड़ा। आएगा रास्ता को पीछे उधर। केडीए जी बिल्डिंग में जिन्हनि जूं कारस्तानियूं ॾिसी मुलाज़िम ख़ौफ़ विचां दाहूं करे डोड़ंदा भी नज़र आया। केडीए बिल्डिंग में जिन ऐं भूत हुअण जो शोशो छॾे ख़बर न आहे त केतिरा सरकारी फाइल ऐं रिकॉर्ड गुम कयो वियो। पुलिस ट्रेनिंग सेंटर जे कंट्रोल रूम ॿाहिरां जिन भूत नज़र अचण जूं दावाऊं ऐं हिकु शकी वीडियो साम्हूं अचण पुठियां भी का अहिड़ी ई कार्रवाई थी सघे थी। IG सिंध खे अहिड़ियुनि अफ़वाहुनि जी जांच कराइण घुरिजे त जीअं इहो पतो पइजी सघे त तरबियत वठण में रुधल सिंध पुलिस जे ऑफिसर्स ऐं जवाननि खे केरु डिॼारे रहियो आहे ऐं छो डिॼारे रहियो आहे।